मैडम ही हिकिड़ो त जेको आहे समूरी सिंध में एहतजाज हलनि पिया ऐं तव्हांजी 22 तारीख़ ते काल आहे। छा वाक़ई सिंध हुकूमत लेडी हेल्थ वर्कर जेको प्रोग्राम आहे उनखे PPH में ज़िम करे पई? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियां त इहा इंफॉर्मेशन ग़लति आहे त PPH में ज़म करे पई। तव्हांखे ख़बर हूंदो त पोएं साल गुज़िरियल साल जेको आहे त 12 तारीख़ ते जेको आहे बजट खां पहिरियां हिकु ॾींहुं 13 तारीख़ ते बजट हुई सिंध जी, त असीं धरणो हयोसीं। असांखे ख़बर पई त हिकिड़ी नई कंपनी जेकी आहे उहा ठाही वञे थी ऐं वॾा वॾा जेके असांजा सेक्रेटरी लेवल जा माण्हू आहिनि उहे सभु उन जा को हेड आहे, को कुझु आहे, को कुझु आहे। त असां धरणो हणी उन शइ खे रोकियोसीं ऐं सिंध गवर्नमेंट जेको आहे असांखे रिटर्न में इहा शइ ॾिनी त बाबा असां तव्हांजे प्रोग्राम खे न छेड़ींदासीं, न बजट खे छेड़ींदासीं, न प्राइवेट कंदासीं। असीं उन्हनि ते एतबार कंदे असां वरी पंहिंजी ड्यूटियुनि ते हलिया वियासीं। त हींअर जेको आहे त हिननि ख़ामोशी सां हिकिड़ी नई उहा ई कंपनी जेकी नई ठाही अथनि, अच्छा उन जो न को अञा ताईं बोर्ड ठहियो आहे, न का ॿी शइ आहे। सिर्फ़ु उन जे हेड में असांजे बजट जो 75% जेको आहे उहो उन नई कंपनी आहे जेकी उन में उन्हनि मुंतक़ल करे छॾियो आहे। सो जंहिंजी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। ही मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो प्रोग्राम आहे ऐं इन खां पहिरियां असांखे जीअं ख़बर पई असीं CM साहब खे ख़त लिखियोसीं ऐं असीं हींअर बिलावल साहब खे ख़त लिखियो आहे ऐं इनशाला उहो अॼु ईमेल थी वेंदा या सुभाणे प्रेस कॉन्फ्रेंस आहे। असांजे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेकी आहे असांजी यूनियन आहे ऑल लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम यूनियन जे तरफ़ खां जेके आहे एहतजाज थियनि था, पुरमन एहतजाज आहिनि। ऐं 22 तारीख़ पहिरियां असां 21 तारीख़ चईसीं, पर हींअर असीं ख़बर पई आहे त असांजी मैडम अज़रा साहिबा जेकी आहे उहा 21 तारीख़ ते कोन्हे 22 ते अचे थी, ॿाहिरि वियल आहे। त 22 तारीख़ ते जेको आहे त असां कराची में धरनो हणंदासीं। फ़िलहालु असां जॻह जो ऐलान न कयो आहे। जॻह जो ऐलान असां उन ॾींहुं कंदासीं जिते असां पुॼंदासीं त उहो ऑटोमेटिक ऐलान थी वेंदो त असां फलां जॻह ते असां पंहिंजो धरणो हणूं था। धरणे हणण जो मक़सदु इहो न आहे त असां का कंहिंखे हिरास कयूं या धमकी ॾियूं या डिॼाइण जे लाइ वेठा आहियूं। धरणे हणण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे, इहो मैसेज कन्वे करिणो आहे बिलावल भुट्टो साहब ताईं, आसफ़ा भुट्टो साहब ताईं, मैडम अज़रा साहब ताईं त ही मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको विज़न आहे ऐं ही को आम विज़न कोन्हे, ही को प्रोजेक्ट कोन्हे, ही असांजी औरतुनि खे एम्पावर करणु, फाइनेंशियली एम्पावर करणु, MMR IMR घटि करणु, CPR वधाइणु। इन खां अलावा हेल्थ जो कहिड़ो कंपोनेंट आहे, कहिड़ी NGOs आहे जेकी हेल्थ ते कमु करे थी ऐं उन में लेडी हेल्थ वर्कर इन्वॉल्व न हुजे। ऐं चयो वेंदो आहे त लेडी हेल्थ वर्कर त ईंदी न आहे, बाक़ी केरु ईंदो आहे तव्हां ॾे? जे लेडी हेल्थ वर्कर कमु नथी करे त इहे जेतिरियूं बि NGOs आहिनि, वेलोज़ आहे, तिबी आहे या ॿियूं जेतिरी TB जो एॾो वॾो हिकिड़ो इदारो आहे, EPI जो पंहिंजो इदारो आहे, त इन्हनि जा कमु केरु थो करे? उन्हनि सां केरु बांह ॿेली आहे? उहे कीअं सक्सेस थियनि था? ऐं मां सिंध गवर्नमेंट खे इहो बि चवां थी त तव्हां ॾाढो सुठो कमु कयो आहे। हॉस्पिटल्स ठाहियूं, जीअं तव्हां ॾिसो GIMS आहे, LIMS आहे, PIMS आहे, या असांजे सखर में चिल्ड्रेन हॉस्पिटल आहे ऐं SIUT ठाही अथव, NICVD ठाही आहे ऐं जेकाबाद में बि असां वटि JIMS आहे। कमु तव्हां सुठो कयो था, हॉस्पिटल्स ठाहियो था। छा असां खां बग़ैर माण्हू अवेयर थींदा त तव्हांजी हॉस्पिटल में कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? अगरि लेडी हेल्थ वर्कर घर जे अंदरि वञी उन्हनि सां मीटिंग न कंदी, उन्हनि खे काउंसलिंग न कंदी ऐं उन्हनि खे उहो रस्तो न ॾेखारींदी त तव्हांजी हॉस्पिटल कहिड़े कम जी? सो ही हिकिड़ी फोर्स आहे। ही मोहतरमा जे विज़न खे असां त ख़तमु करणु कोन ॾींदासीं। ऐं इन बजट सां चयो वञे थो तव्हांखे छा फ़र्क़ु पए थो? बाबा असांखे इहो फ़र्क़ु पए थो त तव्हां असांजो बजट खणी हिकिड़ी प्राइवेट कंपनी खे ॾेई छॾियो आहे CHW अपॉइंट करण जे लाइ, जेकी असांजूं सेंशन पोस्ट आहिनि। त छा जेकियूं असांजूं सेंशन पोस्ट असांजे प्रोग्राम रेगुलर आहे, तव्हां उन में अपॉइंट कयो न। 2010 खां पोइ तव्हां हिकिड़ी बि अपॉइंटमेंट न कई आहे। इहो त सरासर मोहतरमा जे विज़न खे ख़तमु करण जी हिकिड़ी प्रोपोगंडा आहे न। जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो नालो ख़तमु करनि पिया त तव्हां ॾिसो त कीअं हर कोई भॻो। इहे ई पीपल्स पार्टी जा जेके नुमाइंदा हुया, इन्हनि वञी केस कयो, विढ़िया ऐं उन नाले खे बरक़रार रखियो। त असां बि इहो ई कंदासीं, छो त असां मोहतरमा जो विज़न आहियूं। असां ईअं सम्झो त उन्हनि जी परछाई आहियूं ऐं उमेदु रखूं था हिन वक़्तु एक्टिव थी आहे असांजी मोहतरमा आसफ़ा भुट्टो साहिबा। त असां उन मां उमेदु रखूं था त उहो पंहिंजे माउ जे इन विज़न खे ख़तमु थियणु न ॾींदी ऐं असीं बि सिंध गवर्नमेंट खे इन शइ खां रोकींदासीं।
त हिन प्रोग्राम खे ख़तमु करणु कोन ॾींदासीं। त मरियम नवाज़ खे ॻाल्हि सम्झ अची वई, उन इन ई लेडी हेल्थ वर्कर खे बिल्कुलु प्रोग्राम जो नालो ख़तमु करे हिननि मरियम नवाज़ लेडी इंस्पेक्टर रखे छॾियो आहे। यानी हो सम्झे थी त ही हिकिड़ो अहिड़ो मुंहिंजो एजेंट आहे जेको घर जे अंदरि ताईं वञे थो, जेको मुंहिंजी हेल्थ जी हर इंफॉर्मेशन उते फ्री ऑफ कास्ट पुॼाए थो पियो। ऐं उन खां अलावा असां जन सिंध जे पार्टी वारनि खे या असांजी गवर्नमेंट खे इहा शइ सम्झ नथी अचे, हीअ हेल्थ खे अलाए छो मफ़लूज करणु चाहिनि था ऐं अॼु हर शइ प्राइवेटाइज़ करनि था। ॿिया इदारा सभु हिननि PPHI खे ॾिना आहिनि। मूंखे मां चैलेंज थी कयां त अॼु ताईं जेको इदारो प्राइवेट थियो आहे त मूंखे चैलेंज सां ॿुधाइनि त उन प्राइवेट इदारे जी जेकी सब्सिडी आहे, जेकी फैसिलिटी आहे, उहा कहिड़ी आवाम ताईं पुॻी आहे। तव्हां वापडा ॾिसो, के इलेक्ट्रिक वापडा ई ॾिसी छॾियो, हिकिड़ी सिंपल ॻाल्हि आहे त कहिड़ी सहूलियत आहे आवाम खे, आहे उनखे तव्हां प्राइवेट कयो आहे ऐं मुफ़्त जा अरबे खरबे रुपया तव्हां उनखे ॾियो था। सो प्राइवेट थियण सां बहितरी न थींदी। इन्हनि सरकारी मुलाज़मनि ते सख़्ती कई वञे, उन्हनि खे पंहिंजी ऑन बोर्ड वरितो वञे, उन्हनि जी जीअं अगरि हॉस्पिटल्स में हिन, ऑफिसिस में हिन, बायोमेट्रिक कयो। असीं फील्ड फोर्स हूं, असांखो त डेली जी बुनियाद ते असांजी लोकेशन, असांजो कमु, असांजो फील्ड जूं तस्वीरूं असांखो घुरायूं वेंदियूं ऐं उन में उहा असांजी हाज़िरी इंश्योर थी वेंदी आहे। ऐं इहो चवणु लेडी हेल्थ वर्कर कमु नथी करे, मां उन्हनि खे शटअप कॉल ॾींदमि त हीउ चवणु तव्हांजे लाइ नामुनासिब आहे। अॼु तव्हां लूला लंगड़ा न आहियो त इहो लेडी हेल्थ वर्कर जी वजह खां आहियो। त हुन वञी ईमानदारी सां घर घर पोलियो जा कतरा पियारिया, वैक्सीनेशन कई, तव्हांजी हामला खे उन केयर कई, एंटीनेटल केयर कयईं, टुका हणाए, उनखे डिलीवरी जे लाइ हॉस्पिटल वठी वई, एग्री कयईं, हॉस्पिटल जे स्टाफ सां विड़ी करे बि हुन उहे फैसिलिटियूं तव्हांखे वठी ॾिनियूं। ऐं हुन इन कम जे दौरान उनखे मारियो वञे थो, घसीटियो वञे थो, उनजो रोग छिकियो वञे थो, उनखे बदसद ॻाल्हायो वञे थो, उहो कंहिंखे नज़र नथो अचे। बसि वात भरे चई था छॾनि लेडी हेल्थ वर्कर कमु नथी करे। बाबा तव्हांखे ख़बर न आहे त अगरि 4 घिटियूं आहिनि, हिकु घिटी में लेडी हेल्थ वर्कर आहे त उनखे 4 घिटियूं त न मिलियल आहिनि, उनखे पंहिंजी महदूद हिकिड़ी 1000 खां 1200 पॉपुलेशन आहे, उहा उन खां सवाइ ॿी फील्ड में न वेंदी। पोइ उहे छो त असां हिन वक़्तु 58% असांजी फील्ड ख़ाली, 58% फील्ड असांजी ख़ाली आहे। सिर्फ़ु असां वटि तक़रीबन 48% जेकी आहे फील्ड में लेडी हेल्थ वर्कर आहे। अचनि कहिड़ी बि लेडी हेल्थ वर्कर जो नालो खणनि, तव्हां हुनजी अची फील्ड ॾिसो, बग़ैर लेडी हेल्थ वर्कर जे मिले तव्हां हुनजी फील्ड में वञी ॾिसो, माण्हू बाक़ाइदा रेस्पेक्ट सां हुनजो नालो वठंदा, ॿुधाईंदा त सैलाब में हुन कीअं असांजी मदद कई, डिलीवरी में असांजी कीअं मदद कई, असांजे ॿार खे धकु लॻो, असांजो ॿारु बीमार थियो, टुका कीअं हणाए, हर शइ तव्हांखे ॿुधाईंदी अवाम। मगर सम्झ नथी अचे, ही जेके स्ट्रेटजियूं वेही थधनि कमरनि में ठाहिनि था, इन्हनि खे सम्झी न आहे त फील्ड में कमु कीअं कबो आहे। हिननि खे अहसासु कोन्हे, बसि वेठा पंहिंजियूं कंपनियूं ठाहींदा वञनि था। गवर्नमेंट में बि पाण वेठा आहिनि, कंपनियूं बि पाण ठाहिनि था, ILO सां बि पाण लॻा पिया आहिनि, ॿाहिरि मुल्कनि जे फंडिंग सां बि पाण आहिनि। उन्हनि खे आम NGOs खां मना करे पंहिंजियूं जेके वॾियूं वॾियूं NGOs आहिनि, पंहिंजियूं वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि, सॼो बजट ओॾो, यानी ॿिन्हिनि पासनि खां ॿई खरबूज़ा पंहिंजे हथ में आहिनि। कंपनी बि पंहिंजी, गवर्नमेंट बि पंहिंजी, पैसो बि असांजे खीसे में अचे, ईअं थियणु कोन ॾींदासीं। बहरहाल गवर्नमेंट अगरि करणु चाहे थी, उन ते असांखे कोई एतिराज़ न आहे। जेकी नई कंपनी ठाही अथनि उन कंपनी खे पंहिंजी बजट मां ॾियनि, असांजी बजट फिल फोर जेको हींअर रेट हले थो, चाहे उहो पेट्रोल जो आहे, चाहे मेडिसन जो आहे, उनखे वधाए असांखे असांजे हेड में वापसि कयो वञे, असांजी सर्विस स्ट्रक्चर ठाहियो वञे। 18 साल खां शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, सॼनि सूबनि सर्विस स्ट्रक्चर ॾेई प्रोमोशन 16 ग्रेड ताईं सुपरवाइज़र्स ऐं वर्कर 12 ताईं हली वियूं, मगर असांजी सिंध हुकूमत 16 साल गुज़रण जे बावजूदु, सुप्रीम कोर्ट जे हुकम जे बावजूदु, बजाए असांखे प्रोमोट करण जे, अपग्रेडेशन ॾियण जे, असांजे प्रोग्राम जो एॾो खानो ख़राबु करे छॾियो, जो आर्गनोग्राम चेंज कयूं। हाणे करण वारे जी मूंखे अक़ल ते हैरत अचे थी त टेक्निकल तव्हां 19 सीटां कटे नॉन टेक्निकल ऑफिसर्स वारियूं क्रिएट करे तव्हां वॾेरनि अमीरनि MP MA जा ॿार अची उन कुर्सियुनि ते विहारे छॾिया। पोइ अचण सां उन्हनि खे गाॾियूं, उन्हनि खे ऑफिसूं, उन्हनि खे 1000 पेट्रोल लीटर ॾेई छॾियो अथव। ऐं जेके असां फील्ड फोर्स आहियूं, लेडी हेल्थ वर्कर ऐं लेडी हेल्थ सुपरवाइज़र ऐं ड्राइवर, असां उन्हनि जी बुनियादु आहियूं। असां कमु कंदा हूं त
त ही शील्डूं, ही एवॉर्ड, ही एज़ाज़, ही दुनिया ताईं जेको तव्हांखे एप्रिसिएशन ॾिनो वेंदो आहे, असां लेबर जे करे ॾिनो वेंदो आहे। असां लेबर आहियूं, मज़दूर आहियूं, इन क़ौम जा ख़िदमत गुज़ार आहियूं, ऐं असां कंहिं सूरत क़बूल न कंदासीं त पंहिंजी नई कंपनी बनाए करे उन में जेको आहे त तव्हां असांजो 75% बजट जेको आहे कटे उन में ॾिनो आहे। असीं मरण घड़ी ताईं जेसि ताईं इहो वापसि न थींदो तेसि ताईं असां पंहिंजो एहतजाज जेको आहे ख़तमु कोन कंदासीं। न कंहिं सां डिॼण वारा आहियूं, न विकामण वारा आहियूं, ऐं हीअ असांजो जाइज़ हक़ आहे। ऐं असां पंहिंजी आवाज़ बिलावल भुट्टो, आसफा भुट्टो ज़रदारी ऐं मैडम अज़रा ताईं पहुचाइणु चाहियूं था। ऐं असां सिंध गवर्नमेंट खां उमेदु रखूं था त मुहतरमा जे इन मिशन खे, इन विज़न खे, इन वण खे, इन ख़्वाब खे पूरो करण में ऐं सक्सेस करण में असांजो साथ ॾींदा। ऐं असां हमेशह इन्हनि सां साथ में आहियूं ऐं रहंदासीं। ॿी सूरत में ज़ाहिर आहे पोइ जॾहिं तव्हां असांखे घुटो ॾींदव त तारा असांजा बि निकिरंदा, पोइ न चवंदव त तव्हां तारा फोटायो था। पाकिस्तान ज़िंदाबाद, एल्पो यूनियन ज़िंदाबाद। अच्छा मैडम, इन मामले ते सोशल मीडिया ते कुझु जेके आहिनि ख़बरूं बि गर्दिश कनि पियूं त बुशरा आराई मैडम हलीमा लिगारी साहिबा विच में के इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि। हिन मामले जे पोयां जेके हक़ीक़तूं आहिनि उन खां बि थोरो अवाम खे आगाह कजो त वाक़ई इन मामले जे पोयां इहो कंपनीअ वारो करणु आहे या इहो जेको ॿिया तव्हांजा ज़ाती के इख़्तिलाफ़ आहे? न न न न न हलीमा हुजे, बुशरा आराई हुजे, हर लेडी हेल्थ वर्कर हुजे, उन जा पंहिंजा कोई इख़्तिलाफ़ात न आहिनि। हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी विज़न हूंदो आहे, सोच हूंदो आहे। हर माण्हू खे हक़ आहे पंहिंजी यूनियन रजिस्टर कराए। इख़्तिलाफ़ असांजो कोई बि कोन्हे। हू बि हक़ ते आहिनि, असां बि हक़ ते आहियूं। ठीकु आहे, हू बि उन ॻाल्हि लाइ विढ़नि था, असां बि उन ॻाल्हि लाइ विढ़नि था। हर कोई पंहिंजी स्ट्रेटजी ठाहींदो आहे, हर कोई पंहिंजी ॻाल्हि कंदो आहे। बाक़ी इहो आहे त असां कोई हिक ॿिए जी मिल्कियत कोन खाधी आहे, न असां कोई हिक ॿिए जा दुश्मन आहियूं। हर कंहिंजो पंहिंजो विज़न आहे, हू बि विढ़नि था, असां बि विढ़नि था, ऐं असां हिकु आहियूं। असांखे इहो कोई न चए त असांजो इख़्तिलाफ़ात आहे इन शइ में त तव्हां असांखे प्राइवेट कंदव, तव्हां असांजो बजट खणी कंहिं प्राइवेट कंपनी खे CHW अपॉइंट करण लाइ ॾींदो। इहो असांजो हिकिड़ो ई आहे। इन कम में असां हिकु आहियूं। बाक़ी हर कंहिंजो पंहिंजो तंज़ीम आहे, हर कोई पंहिंजी मर्ज़ी सां हलाईंदो न, उनखे तव्हां कंहिं सूरत इख़्तिलाफ़ात नथा चई सघो। बाक़ी विच में अगरि कोई ॻाल्हाईंदो आहे कंहिंजे ख़िलाफ़ त ज़ाहिर आहे उहे बैरियर्स ईंदा त ख़बर पवंदी न त बाबा असां सही आहियूं या ग़लति आहियूं। इन सां न असां घबराईंदा आहियूं ऐं न असांजो कोई ज़ाती इन में मफ़ाद आहे, ऐं न असां कोई ज़ाती असांजो झेड़ो आहे। विज़न आहे हर कंहिंजो पंहिंजो आहे। इन मसइले लाइ असां हिकु आहियूं। पूरे सिंध जी हर लेडी हेल्थ वर्कर, हर सुपरवाइज़र, हर ड्राइवर, हर यूनियन, असां हिकु आहियूं।